अब ॾे ख़बर बुखार को घटियो अथसि? हाँ बाबा, इलाही घटि थियो अथसि। पहिरों तो मच पियो वरे मच। नज़र लगी अथसि, सत को कढीसि। हाँ बाबा, लगे ईअं थो कंहिंजी नज़र लगी आहे। अम्मा, ॿारहनि वारनि जो जोड़ो पाए जो घुमंदो वतंदो त नज़र न लॻंदसि, ॿियो छा थींदुसि? अदा, तू दरगाह ते वञ, कारो धागो पाए छॾ, ॾिसूं त पोइ कंहिंजी थी नज़र लॻे। अम्मा नूरा, नाज़रू को ठाव को नाज़रू पिड़ पियो अथसि। सुबुह चङो भलो खिलंदो ॿाहिरि वियो आहे, मोटियो आहे त मच थो भरेसि। अदा, मूंखे इहो ॿुधाए त अॼु तुंहिंजे मुंहुं केरु केरु पियो त मां उन्हनि जी खुड़ियूं खणी चिल में विझां। न केर बि मुंहुं कोन पियो आहे, ऐं जेको बि मुंहुं पियो आहे, जंहिं बि मूंखे बुखार ॾिनो आहे, अॼु खां पोइ न घिटी मां बि कोन लंघंदुसि मां। हा अरे बा तू नालो तो खण, मर्द है का ज़ाइफा है, उन कार जे पाने का असां बि त लड़ी लंघाऊं न। बाबा, मूंखे कंहिंजी बि नज़र न आहे लगी। ॾिस, मां ठीकु आहियां। अदा, ही तू ठीकु आहीं? केरु आहे उहो जंहिंजे मथां कख थो रखी? मां कंहिंजे मथां कख रखंदुसि? न न न न न, मां कंहिंजे मथां कख छो रखंदुसि? मूंखे त सोचे सोचे बुखार थियो आहे। छा थो सोची? तुंहिंजा कहिड़ा बेड़ा पिया था हलनि समुंड में जो तुंहिंजो बेड़ो ॿुॾंदो ऐं उन लाइ थो सोची? बाबा, मां त रुगो बाबे बचन खाने जी इज़त लाइ थो सोचां, जंहिं मूंखे पुटनि वांगुरु पालियो आहे, पर मां कॾहिं बि सरसी करे कोन सघियो आहियां। कबूल खान, तूं भले उॾाम थो अच, आउं बि तुंहिंजो पीउ आहियां, ॻाल्हि बि तूं उहा थो करी न। हा साईं, तोखे बचल खान जी इज़त जो वॾो उल्को थी पियो आहे, इन करे इहो बुखार उभरी पियो अथई। बचल खान जी इज़त जी ॻाल्हि थो करी? मूंखे सभु ख़बर आहे त कंहिं महिल कहिड़ी घिटीअ मां लंघंदो आहीं। अम्मा नूरा, कबूल खान जो अखियूं ॿियो कुझु पियो ॿुधाइनि। अलाह हिन बीमारी खां बचाएसि, न त बचल खान हाणे वञी मलहूं पाण विढ़े। ॻाल्हि त बाबू सम्झी वियो आहे, सॻ बि मूंसां साण आहे। अॼु ई अमानत वञी मालकियाणी खे मोटाए ॾियां त को सुख जो साहु खणा। अड़े अहिड़ी ॻाल्हि ॿुध, न्याणी जे साम्हूं कुझु कोन पुछंदो माए, इहो त तोखां मां पंहिंजे मुंहुं पुछंदुमि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।